अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सी रहे के न्यूज़ मां या फ़खुर बलोच खबर शामिल कंदासीं ठुल्ल मां। बरसा ॻोठ करीम बख्श गोलो के रहवासियुनि पारां ॻोठ के बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ नौजवान कमेटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। मुज़ाहिरीन पारां ठेकेदारनि के ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन उस्ताद अरबाब अली गोलो, उस्ताद हाजी बशीर अहमद गोलो, उस्ताद मुमताज़ अली गोलो, हाजी मुनीर अहमद गोलो, नौजवान कमेटी के मेंबरनि अली बख्श गोलो, मोहम्मद शोएब गोलो, बिलाल बुरड़ो, अब्दुल गफ़ार गोलो, ईदन अली सरकी ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ जे 2017 ईस्वी में ड्रेनेज स्कीम मंज़ूर थी, पर ठेकेदार कम अध में छॾे हलियो वियो। ॻोठ जूं नालियूं ऐं रोड न ठहण जे करे गंदो पाणी घिटिन में बीठल रहे थो, जंहिं करे परेशानी थींदी रहे थी। हुननि चयो त वाटर सप्लाई स्कीम जो कमु पिणु रोलड़े जो शिकार आहे। हर दफ़े चूंडियल नुमाइंदा वोट वठी हलिया वञनि था, पर कमु नथा थियनि। असां केतिरा ई भेरा आला अख़्तियारनि वटि दायूं, पर को बि तदारुक न थी सघियो आहे। हुननि चयो त गैस जी मेन पाइपलाइन 100 फुटनि ते मौजूदु आहे, पर असांजो ॻोठ हिन जदीद दौर में बि गैस जी सहूलियत खां महरूम आहे। हुननि मुतालबो कयो त असांजे ॻोठ जे बुनियादी मसइलनि खे हल कयो वञे, ॿी सूरत में इतिजाज जो दाइरो अञा बि वधायो वेंदो।